बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लतीफ़ जी महफ़िल में सभिनी खे भलीकार। लतीफ़ साईं फरमायो, सूफ़ी लाकूफ़ी कोन भांयस केर, मंझो ई मंझ विढ़े पधर न आहेसि पेर, जन जो साणस वेर थिए वाहिरू तन जो। ख्वाजा मोहम्मद अमा फरमायो, सूफ़ियनि साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तंहिं पोइ थियो जहिड़े पसंदि पिरीअ खे। ॿ बैत आहिनि, ॿ ॻाल्हियूं आहिनि, ॿ सुखन आहिनि। हाणे तसव्वुफ़ ते अलाए केतिरा किताब लिखिया विया आहिनि ऐं अञा माण्हू लिखनि पिया, पर अॼु ॾींहं ते अञा ताईं माण्हू खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे तसव्वुफ़ आहे छा। इहे बहस अञा आहिनि त ॾाढे आदम खां शुरू थियो, उनखां पोइ शुरू थियो अफ़लातून खां शुरू थियो ऐं ईसाइनि खां शुरू थियो, इस्लाम खां शुरू थियो, वेदनि खां शुरू थियो। अजीब बहस आहिनि ऐं उहो तसव्वुफ़ ते जेकॾहिं सफ़ा आसानी सां ऐं उनजो जेको पॉज़िटिव जेको पासो आहे, जेकॾहिं असीं उन ते बि जेकॾहिं असीं ॻाल्हायूं त उनजी बि हिकिड़ी हद आहे। हिकु न को दीन आहे, न को मज़हब आहे, हिकिड़ो रवैयो आहे, हिकिड़ो एटीट्यूड आहे। ऐं उहो रवैयो जेको जॾहिं माण्हू भुलिजी थो वञे, जॾहिं माण्हू अनबैलेंस थी थो वञे, उन खां पोइ उहो माण्हू वरी बैलेंस थिए, या अहिड़ी कुवत, अहिड़ो इल्मु, अहिड़ो फ़िलसफ़ो, अहिड़ो फ़िक्र, अहिड़ा माण्हू जेके माण्हू खे उन जुनून वञा कढनि। या माण्हू किरी थो पवे, या तमामु घणो माण्हू जेको आहे सो मथे हलियो थो वञे, त उनजे करे माण्हू जो बैलेंस मरी थो वञे। ऐं माण्हू जी ज़िंदगी जो जॾहिं बैलेंस मरी वञे, पोइ तबई ज़िंदगी हुजे या माण्हू जी रूहानी ज़िंदगी हुजे, त उनखां पोइ उन माण्हू खे को बि सुख कोन मिलंदो। तव्हां ॾिठो आहे जॾहिं माण्हू खे छिकी पवंदी आहे त उनखां पोइ उन माण्हू जी तबियत ख़राबु थी वेंदी आहे, उनजो हाज़मे जो सिरिश्तो ख़तमु थी वेंदो आहे, उन माण्हू खे बुख़ारु थींदो आहे, सॼे जिस्म में सूरु थी वेंदो आहे। ऐं डॉक्टर त इन ॻाल्हि खे मञनि ई कोन था, पर जेके वॾा डॉक्टर आहिनि उहे चवनि था त जेसिताईं माण्हू जी छिकी ठीकु नथी थिए तेसिताईं को बि इलाजु उन माण्हू ते असरु कोन कंदो। माना तव्हां माण्हू जी निहाई हेठि लही वञे या मथे चढ़ी वञे। ऐं असुल ॻाल्हि आहे असांजी सॼी जेका सोसाइटी आहे, पोइ फ़िल्सफ़े जी दुनिया हुजे या इल्मनि जी दुनिया हुजे, या ही जेका फिज़िकल असांजी जेका दुनिया आहे, उहा सॼी ईअं आहे ॼण त उनजो बैलेंस टुटी वियो आहे, ॼण सॼी सोसाइटी खे हिकिड़ी छिकी पइजी वई आहे। हीउ जेको जुनून, हीअ जेका जहालत, जेका मज़हब परस्ती जेका असांजे इंसान ज़ात जे ॻिची में विझी छॾी, हीअ जेका ज़हर बणिजी इंसान जी ज़ात जी ज़िंदगी में हीअ रत वांगुरु जेका गर्दिश करे रही आहे। हाणे उन अहिड़ा त इहे तरीक़ा अख़्तियार कया आहिनि, उन अहिड़ा फ़िलसफ़ा माण्हू जे लाइ घड़िया आहिनि, अहिड़ा फ़ंद माण्हू जे लाइ घड़िया आहिनि, जीअं माण्हू या त उन्हनि ख़्याल परस्ती में गुम थी वञे हलियो, या त उहे जेके आहिनि वहम आहिनि, या जेके विसविसा आहिनि, जेके उहे रीतूं, उहे रस्मूं, उहे किसा, उहे कहाणियूं, उन्हनि में माण्हू खे गुम करे छॾिजे। ऐं असुल ॻाल्हि आहे त जॾहिं उन माण्हू जी जेका छिकी ख़तमु थी थिए त पोइ उन माण्हू खे निजात मिले थी। ऐं जेकॾहिं असीं इनखे तसव्वुफ़ खे असीं ॿियो नालो जेकॾहिं सेक्युलरिज़म ॾियूं, त इहो इन जे करे वधीक बहितरु थींदो त उन में इंसानु हिकिड़े ॾाके ते इहो हल ॻोल्हे थो त लकुम दीनकुम वलिय दीन। जेकॾहिं पाण में नथा ठहूं त फ़िलहालु सीज़ फायर कयो, जेको माण्हू जिते आहे जीअं आहे उहो पंहिंजो पाण खे संभाले, पर उनजो मतिलबु न आहे त सभु माण्हू सही आहिनि। पर जेको माण्हू जो जेको हथ जो जेको घड़ियल जेको मज़हब आहे,
ऐं उहो सभई माण्हू ईअं चाहिनि था जेको बि माण्हू जंहिं बि मज़हब में फाथल आहे, जंहिं बि फ़िरके में फाथल आहे, जंहिं बि पार्टी में फाथल आहे, उहो चए थो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजी पार्टी सही आहे, मुंहिंजो मज़हब सही आहे। माना मज़हब माण्हुनि जा थी विया। ऐं जेको ख़ुदा जो जेको मज़हब आहे, जेके असीं दीन सॾियूं था या जेके असीं इस्लाम सॾियूं था, ऐं उहो कंप्लीट आहे, उहो माण्हू खे फासाए कोन थो। उहो हुकुम थो करे त फ़िक्र सां फेराए त हमाके हक़ चई। ऐं तसव्वुफ़ ऐं सूफ़ी जेकॾहिं अॻु बि के मौजूदु आहिनि त उन पंहिंजे रवैयनि खे अमली तौर ते माण्हुनि खे करे ॾेखारीनि, पंहिंजी ज़िंदगी में इनकलाब आणे ॾेखारीनि। बाक़ी हीउ जेको पीर ड्रम आहे, हीउ जेको दरगाही ऐं जेको ख़ानकाही जेको कल्चर हीअं जिते पहुतो आहे, कंहिंखे ख़बर कोन्हे का इन ते छा ॻाल्हाइजे, इन ते केतिरो ॻाल्हाइजे। ऐं इन ते त माण्हू जो ईअं सम्झो त सॼो जेको वजूदु आहे उहो लुॾी थो वञे त हीउ ख़ुदा खां सवाइ असांखे ॿियो केरु सम्झाए सघे थो। ऐं लतीफ़ जेका हीअ हेॾी वॾी लतीफ़ जेकॾहिं सूफ़ी आहे त उहो तसव्वुफ़ खे हीअं ॾिसे थो त सूफ़ी लाकूफ़ी कोन भांइसि केरु, सूफ़ी जो को कूफ़ो न थींदो आहे, उनजो को फ़िरक़ो कोन थींदो आहे। सूफ़ी हिकु आहे, उहो सॼी काइनात जेका आहे उनजे लाइ हिकिड़ी वहदत आहे। उहो हिकिड़ो ईअं सम्झो त वजूदनि जी हिकिड़ी वहदत आहे ऐं सॼी दुनिया हिकु आहे। ऐं उहा जेका दुनिया हिकु आहे ऐं उनजो कूफ़ो कीअं थींदो, उनजा फ़िरका कीअं थींदा, उनजा मज़हब कीअं थींदा। ऐं पर जेको माण्हू इहा ॻाल्हि करे थो, अॼु बि करे थो, या इहा ॻाल्हि जिन माण्हुनि कल्ह कई त भाई फ़िरके परस्ती ख़राबु आहे, मज़हब परस्ती ख़तरनाक आहे, थोरो वठी थार कर नाक ॾार में ॾोर, लॻी लड़ लामन जे भोरी मन में भोर, साहिब सोई सोर जो सैद चए सभिनि जो। हीअ केॾी हिकिड़ी ईअं सम्झो त सॼी ॻाल्हि खे छा साईं वेढ़े वियो हलियो त तव्हां थोरे खे वठी ऐं तव्हां इत्मीनान कयो, ठाहर करियो। बाक़ी जेकॾहिं असां थोरे खे छॾे ॾिनो, उन बुनियाद खे छॾे ॾिनो ऐं जेकॾहिं असीं ॾारियुनि ते लड़कणु लॻासीं त उहे ॾारियूं बि टुटी वेंदियूं हलियूं ऐं असीं बि जेको आहे त वरी ॾचे में अची वेंदासीं हलिया। पर लतीफ़ साईं फरमाए थो त जेको माण्हू इहा ॻाल्हि करे थो उहो सूफ़ी कोन भांइसि केरु, उनखे केरु भाईंदो कोन। सभु जा दुश्मन थी पवंदा, सभु जा वैरी थी पवंदा। जेको सची ॻाल्हि कंदो, जेको हक़ जी ॻाल्हि कंदो, सभु जा दुश्मन थी था पवनि। पोइ बि हू पंहिंजो सफ़र नथो छॾे। लतीफ़ सॼी ज़िंदगी इहो ई सफ़र कयो, माण्हुनि खे हक़ जी ॻाल्हि ॿुधाई, माण्हू खे ख़ुदा जी ॻाल्हि ॿुधाई, माण्हू खे मोहबत जी ॻाल्हि ॿुधाई, प्यार जी ॻाल्हि ॿुधाई। हीउ वहमन ऐं विश्वसन वञा माण्हुनि खे आज़ादु कयो। माण्हुनि खे मुंहिंजो ई मंझि विढ़े पधर न आहे पेर, हू विढ़े बि थो, उहो निशान बि कोन थो छॾे। ऐं इहो हिकिड़ो अहिड़ो विचों हिकिड़ो दौरु आहे जंहिंमें माण्हू ॼण त खुली विड़ी नथो सघे। माना इहो ॼण माण्हू पंहिंजो इलाजु पियो थो करे। हाणे इहो तसव्वुफ़ जो उहो उबूरी दौरु आहे इल्म जो, जेको फ़र्ज़ु करियो जेकॾहिं उहो अॻिते हली, उहो इस्लाम में बि जेकॾहिं उहा शइ अचे थी त उन में बि उनजा जेके मस्बत जेके नतीजा निकिता उहो इन जे करे निकिता त असां इहे जेके माण्हुनि जा जेके हथ ठोकिया ठाहियल जेके तरीक़ा हुआ उन्हनि खे नेगेट कयो, उन्हनि खां अलॻि थियासीं। ऐं पोइ असुलु जेका इंसान ज़ात जी जेका वधानत हुई ऐं सभिनी इंसाननि जे लाइ सलामती, सभिनी इंसाननि जे लाइ मोहबत, सभिनी इंसाननि जे लाइ ज़िंदगी जूं सभु शयूं जेको आहे सो खुलियूं रखियलु, माना हिकिड़े पाटोड़ में वेही खाइजे, उन में इहो बि इम्तियाज़ु न कजे त को सयद आहे, को कोली आहे, को भील आहे, को चोड़ो आहे। जॾहिं सभु इंसान आहिनि, लक़द कर्म ना बनी आदम, ख़ुदा हिकिड़ो फ़ैसिलो करे छॾियो, हिकिड़ो उसूल ठाहे छॾियो, हिकिड़ो क़दुरु जोड़े छॾियो आहे त इज़त सभिनी इंसाननि जे लाइ आहे। ऐं ख़ुदा इंसाननि खे इज़त लाइक़ु पैदा कयो आहे। जॾहिं ख़ुदा इंसाननि खे इज़त लाइक़ु पैदा कयो आहे त केरु आहिनि उहे माण्हू जेके माण्हू जी बेइज़ती था कनि या माण्हू जी इंसल्ट था कनि। छो त इहो त कंहिंखे बि अख़्तियार कोन्हे को। ख़ुदा बि चवे थो त इहो कंहिंखे बि अख़्तियार न आहे त केरु माण्हू कंहिंखे चवे त तूं मूंखे सजदो कर। ऐं ख़ुदि ख़ुदा फरमाए थो त ख़ुदि इहो अख़्तियार मुंहिंजे नबी खे बि न आहे, जंहिंखे मूं पंहिंजी वही अता कई आहे त उहो माण्हुनि खे चवे त तव्हां मुंहिंजी अता करियो। ऐं उहो बि माण्हुनि खे ॿुधाए थो त ख़ुदा जी इता जन जो साणुसि वेर थिए वाहिरू तन जो।
जेकॾहिं वाक़ई तव्हां उहे सगारा सूफ़ी थियण था चाहियो, ऐं आउं सम्झां थो जेकॾहिं सूफ़ी जो गॾियल जोड़ कजे त सूफ़ी उहो ई आहे। जेकॾहिं इस्लामी हवाले सां जेकॾहिं उनखे ॾिसिजे थो या ॿिया बि जेके हवाला तव्हां वटि आहिनि, उनजो मक़सदु बि इहो आहे त उहो इंसान ज़ात जे लाइ भलो चाहे थो ऐं सभिनी इंसाननि खे हू ख़ुशि ॾिसणु चाहे थो, त पोइ हू जन जो साणसि वेर थिए वाहिरो तन जो। माना जिन माण्हुनि जी उन्हनि सां दुश्मनी आहे, जेके माण्हू हुननि खे मारणु था चाहिनि, ऐं उन्हनि माण्हुनि जो बि वाहिरो थो थिए, उन्हनि माण्हुनि सां बि हू कोन थो विढ़े। इहे जेके मादी जा एॾा वॾा किरदार तव्हांजे साम्हूं आहिनि, पोइ माण्हुनि उनखे केॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं, माण्हू उन्हनि खे अज़ियतूं बि ॾिनियूं, माण्हू उन्हनि जा रस्ता रोकिया उन्हनि जा, ऐं उन्हनि खे क़तलु बि करे छॾियो। ख़ुदा पंहिंजे क़ुर में फ़रमाए थो त माण्हू तव्हां एॾा ज़ालिम आहियो जो तव्हां मुंहिंजे नबियुनि खे क़तलु करे छॾियो। माना इहे मयारूं, इहे ॻाल्हियूं ख़ुदा लिखी वियो आहे, इहे लिखत में आहिनि। अॼु बि जेके नबियुनि जहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था या ख़ुदा जूं जेके माण्हू ॻाल्हियूं कनि था, ऐं उन्हनि माण्हुनि खे छा चयो थो वञे, उन्हनि माण्हुनि खे चयो थो वञे तव्हां कहिड़े ज़माने में रहो था, तव्हां कहिड़े ज़माने जी ॻाल्हि करियो था। उनजो मतिलबु हीअ आहे त इहे सुठियूं ॻाल्हियूं रुॻो मादी जे ज़माने जूं हुयूं। छा उहे सुठियूं ॻाल्हियूं, उहे सुठा क़दुर, उहे ख़ूबसूरत माणे मापा छा अॼु ग़लति थी विया हलिया? छा अॼु उन्हनि ते अमल न कजे? अॼु बि आउं चवां थो त जेकॾहिं इहे ख़ुदा जा जेके क़दुर ऐं जेके मयार जेके जुड़ियल आहिनि, अॼु बि इंसान खे उन्हनि ते अमल करिणो आहे। छा असां कहिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त जे कीड़ीअ भर कंबनि नांग न मन उनखे। जेके ग़रीब माण्हुनि जा ॿाहूं ॿधियो बीठा आहिनि, बादशाह उन्हनि जा सलामी आहिनि। कीड़ी माकोड़ी खां डिॼे थो, ग़रीब माण्हू खां डिॼे थो, ग़रीब माण्हू खे ॿाहूं ॿधे थो, उन सां प्यारु करे थो, उनजी मदद करे थो, उन सां गॾु आहे। पर नांग न मन उनखे, उहो नांग खां नथो डिॼे, नांग खे नथो डिॼे, माना उहो हाकमनि खां नथो डिॼे। ऐं उहे जेके नांग आहिनि इहे वरी उनखे सजदो था कनि। पर अमन आगो उन करे जे इन भई भॼनि। अलाह बि अमन उन्हनि खे बचाईंदो, अमन उन्हनि खे कंदो जिन खे इहो डपु थींदो, इहो ख़्यालु थींदो उन्हनि खे ग़रीब माण्हुनि खां उहे माण्हू डिॼंदा, मिसकिन माण्हुनि खां डिॼंदा ऐं वॾनि माण्हुनि सां विढ़ंदा। रुॻो ईअं न त उहो जेको वॾनि माण्हुनि सां उठाए रखनि, ग़रीब माण्हुनि सां उठाए रखनि। वॾो माण्हू जो मतिलबु जेको हिते वॾो माण्हू मुरवजा आहे, जेको ख़तरनाक माण्हू आहे, जेको ज़ालिम माण्हू आहे, ऐं जंहिं वटि रुॻो दौलत आहे, असां वटि मयार वॾे माण्हू जो सिर्फ़ु इहो आहे। ख़ुदा वटि इहो मयार न आहे। ख़ुदा वटि जेको वॾो माण्हू उहो आहे जंहिंजा अमल साले आहिनि, जंहिंजा अमल सुठा आहिनि, ऐं जंहिंजा अमल सॼी इंसान ज़ात लाइ लाभायत आहिनि। जेकॾहिं कंहिं माण्हू जा अमल, उहो माण्हू केर बि आहे, कहिड़ी बि ज़ात जो आहे, कहिड़े बि मज़हब जो आहे, उनजा अमल जेकॾहिं इंसान ज़ात जे लाइ ख़तरनाक आहिनि, त उहो कंहिं बि सूरत में उनखे न वॾो माण्हू चई सघिजे थो, न उनखे चङो माण्हू चई सघिजे थो। चङनि माण्हुनि जा मयार लतीफ़ साईं ॾिसो केॾा थो रखे, इन औलिया आहे तहत कबा आहे, मूढ़ा मां न ॿुझनि। उहे जेके अलाह वारा जेके माण्हू हूंदा, जेके अलाह जा जेके दोस्त हूंदा, जेके अलाह जे कलाम पाक ते अमल कंदा, अलाह जे कानून ते हलंदा, उहो लतीफ़ साईं चवे थो त उहे अलाह जे चोगे में हूंदा, अलाह जे छांव में हूंदा, उनजे चादर में हूंदा, उनजे कोड़े में हूंदा, उनजे पाड़े में हूंदा। हीअ केॾी ख़ूबसूरत आहे हिकिड़ी चिठी ॻाल्हि, इन औलिया आहे तहत कबा आहे। उहा जेका कबा आहे, जेका ख़ुदा जी जेका छांव आहे, जेका ख़ुदा जी जेका चादर आहे, उन में उहे जेको अमन में हूंदा। मूढ़ा मां न ॿुझनि। ॻाल्हि आहे त जेके माण्हू मुंझी पिया आहिनि, जेके मुख़्तलिफ़ मज़हबनि फ़िरक़नि में जेके फासी पिया आहिनि, ऐं जिनी घुरिजे कलमो लहव लॻवल आहे, ऐं उहे माण्हू रुॻो इहा ॻाल्हि सम्झी वठनि हलिया। छो त इहा न रुॻो उन्हनि जे फ़ाइदे जी आहे, पर सॼी इंसान ज़ात जे फ़ाइदे जी आहे। तंहिं पोइ रसनि अहद जे इसरार खे। हीउ जेको अहद जो जेको इसरार आहे, हीउ जेको ॻुझ आहे, जेको अहद जो अलाह जो जेको आहे, ऐं उहो जेको इल्मु आहे, उनखे उहे माण्हू तॾहिं सम्झंदा जॾहिं इहा ॻाल्हि सम्झी वठंदा त असुलु वॾाई ऐं चङाई इन ॻाल्हि में आहे त असां माण्हुनि खे, ग़रीब माण्हुनि ते रहम करिणो आहे, मिसकिन माण्हुनि ते रहम करिणो आहे, ऐं जेको ख़तरनाक जेको माण्हू आहे, छो त ख़ुदा फरमाए थो त न ॾोह करियो, न ॾोह करणु ॾियो। हिते अदा असीं शरीफ़ माण्हू आहियूं, असीं ग़रीब माण्हू आहियूं, असीं चङा माण्हू आहियूं, असां अलाह साईं जो ॾिनो सभु कुझु आहे, असीं घर जी कुंड वठी वेठा आहियूं। ख़ुदा चए थो इहो बि ॾोह आहे, इहे बि जहनम में हलिया वेंदा। कहिड़ा माण्हू जहनम में वेंदा, उन्हनि जी लिस्ट में उहे माण्हू बची था वञनि जेके बाज़ारि अशराफ़ आहिनि, बाज़ारि ख़ुशपोश आहिनि, ख़ुशि आहिनि, गाॾियूं आहिनि, घर आहिनि, सभु कुझु मिली वियो हले, पर हीअ पाड़े न आहे परूर त का राति रंजाई गुज़री, हुनजे पाड़े में हेॾो कहर थो थिए,
उन्हनि जे मुल्क में हेॾो कहर थो थिए, उन्हनि जी क़ौम जेका सा ग़ुलाम थी वई आहे, न उनखे इल्मु था ॾियनि, न माण्हुनि जी मदद था कनि। ऐं ख़ुदा चए थो त हैरत आहे इन्हनि माण्हुनि ते जिन खे ज़िंदगी जूं सभु सहूलियतूं ॾिनियूंसीं, ज़िंदगी जा सभु मज़ा इन्हनि माण्हुनि वरिता, उन खां पोइ बि हीअ चुप आहिनि। हिननि माण्हुनि खे त हाणे ज़िंदगी जो सफ़र शुरू करणु खपंदो। असुलु जेको तसव्वुफ़ जो जेको मक़सदु आहे उहो इहो ई आहे त माण्हू खे जेको थिड़ी थाबड़ी जेको आहे सो वञी पियो आहे, मुख़्तलिफ़ जेको आहे सो हिसनि में, मुख़्तलिफ़ जेको आहे सो ओल में ओलजी जेको वियो आहे, उनखे उन्हनि सभिनी अज़ाबनि मथां आज़ादु करे हिकिड़े प्लेटफॉर्म ते वठी अचो ऐं उन खां पोइ वरी सुठा मुस्लमान थी पवनि। ऐं मुस्लमान जी माना ई सुठो माण्हू आहे, छो त असां वटि त मुस्लमान हींअर ज़ात थी वई आहे। हीअ ज़ात जा मुस्लमान आहिनि, हीअ ज़ात जा हिंदू आहिनि, हीअ ज़ात जा ईसाई आहिनि, हीअ ज़ात जा यहूदी आहे। इहे ज़ातियूं थी वियूं, हींअर कास्ट्स थी वियूं। पर मुस्लमान जेकॾहिं को हिंदुनि में सुठो माण्हू आहे उहो बि मुस्लमान आहे। जेके यहूदियुनि में, ईसाइनि में, दुनिया में जंहिं को मज़हब ई कोन पढ़ियो आहे, जेको झंगनि में रहे थो, उहो बि सुठो माण्हू आहे, अलाह जे कानून ते हले थो, त मुस्लमान उनखे ई चइबो। पर जेकॾहिं नाले में मुस्लमान आहे, ज़ात जो मुस्लमान आहे ऐं उहो जेकॾहिं कमु करे थो शैतानी, त लतीफ़ साईं चयो त कल में गो कोठा आई इन पर न ईमान, दगा तुंहिंजे दिलि में शिरक ऐं शैतान, मुंहं में मुस्लमान अंदरि आज़र आहीं। हीअ हेॾी चिटी आरसी आहे जेका लतीफ़ ॾेखारे थो, जेका ख़ुदा ॾेखारे थो। मुंहुं त मूसा जहिड़ो अंदरि में इब्लीस, इन खां वधीक ॿी कहिड़ी चिटी ॻाल्हि कजे। हीअ क़ुर जूं आयतूं आहिनि जेके लतीफ़ साईं असांखे सिंधी में तर्जुमो करे ॾियो त तव्हांजा मुंहं त नबियनि जहिड़ा आहे, पर अंदरि में इब्लीस, हीअ तव्हांजे अंदरि में जेको शैतान वेठो आहे, उन शैतान खे कढी छो नथा छॾियो? माना इन मां इहा ॻाल्हि साबित थी वई त शैतान का ॿाहिरि जी शइ न आहे ऐं शैतान का फिज़िकल शइ न आहे, जीअं ख़ुदा फिज़िकल शइ न आहे। ख़ुदा असां वटि इल्म जी सूरत में अची वियो हलियो, वही जी सूरत में असां वटि अची वियो हलियो, ऐं शैतान असां वटि ख़ुदि माण्हू जी सूरत में असां वटि मौजूदु आहे। माण्हुनि जे जेके अंदरि जा जेके रवैया आहिनि उन सूरत में असां वटि मौजूदु आहे। ऐं माण्हू जा इहे जेके बि रवैया जेके आहिनि, इहे शैतानियत वारा जेके रवैया, ऐं उन में ॾिसो हिकिड़ी गुंजाइश रखे थो। मुंहुं त मूसा जहिड़ो, अंदरि में इब्लीस, अहिड़ो ख़ाम ख़बीस कढी कोन छॾी। हीउ जेको ख़ाम आहे, हीउ जेको ख़बीस आहे, हीउ जेको तव्हांखे विढ़ाए थो, जेको तव्हांखे तबाह करणु थो चाहे, इनखे कढी छॾियो। ऐं इनखे कढी छॾण खां पोइ छा थींदो त माण्हू में मुरवत अची वेंदी हली, माण्हू में मोहबतूं अची वेंदियूं हलियूं, माण्हू में प्यारु अची वेंदो हलियो, ऐं माण्हू में उहो सुठा क़दुरु अची वेंदा हलिया। ऐं उन खां पोइ माण्हू जॾहिं उन सही रस्ते ते अची वञे हलियो, उन खां पोइ तव्हां ख़ुदा जे कानूननि ते, क़दुरनि ते हली पोइ ऐं दुनिया में जेको बि सुठो इल्मु आहे उन सॼी ते तव्हां अमल करे विझो, त ॾिसो त उन ज़िंदगी जा केॾा वॾा नतीजा निकिरनि था ऐं केॾी तव्हांखे वॾी ॼण आसानी थिए थी हिन पंहिंजी ख़तरनाक ऐं ॾुखी ज़िंदगी गुज़ारण में। ख़ुदा फरमाए थो, छा अहले शरीयत पंहिंजे मज़हबी पेशवाउनि खे अलाह जो शरीक करार ॾेई छॾियो आहे, जेके उन्हनि लाइ दीन में शरीयतूं था घड़ीनि। अहिड़ियूं शरीयतूं, अहिड़ा कानून जेके अलाह जे कानूननि जे ख़िलाफ़ आहिनि, अलाह जे मर्ज़ी जे ख़िलाफ़ आहिनि। जेकॾहिं ख़ुदा जे मकाफ़ाती कानून में मोहलत जो वक़फ़ो न हुजे हा त ज़िंदगी जे उन्हनि ग़लति राहनि जा नतीजा संदन अॻियां जल्द अची वञनि हा ऐं किसो ई ख़तमु थी वञे हा। पर नतीजा मोहलत जे वक़्त खां पोइ था अचनि, उन वक़्तु ज़ालिमनि जे लाइ दर्दनाक अज़ाब हूंदो। लतीफ़ साईं फरमायो, अॾे अॾे ओॾ छॾे विया भेड़ियूं। हीउ माज़ी जो ख़ाको थो कढे कि ख़ुदा नक्शो कढियो उन्हनि मज़हबी पेशवाउनि जो, उन्हनि माण्हुनि जो जेके माण्हू पंहिंजो पाण खे ख़ुदा चवराइनि था। माना उहे माण्हू हुकुम ॾियनि था, माण्हू उन्हनि ते अमल कनि था। माण्हू इहो बि नथा सोचीनि त इहे ॻाल्हियूं सही आहिनि या ग़लति आहिनि। तॾहिं या इहा ॻाल्हि हर वक़्तु कंदो आहियां ऐं इहा ॻाल्हि एॾी ॼण त मुसलम ऐं चिटी आहे त जेके माण्हू इन ॾाके ते पहुता आहिनि, जिन माण्हुनि खे इहो एज़ाज़ मिलियो आहे जो माण्हू उन्हनि खे फॉलो था कनि, माण्हुनि खे ॿुधनि था, हू मस्जिद जे मंबर ते चढ़ी जेके ख़िताब था कनि, जेके माण्हू इन ख़ुदा जी जाइ ते जेके ख़िताब था कनि, उन्हनि माण्हुनि खे इहो ध्यानु करणु खपे त असीं अहिड़े वॾे मंबर, एॾी वॾी जाइ ते बीठा आहियूं जेको ख़ुदा जो आहे। हिते ख़ुदा जो रसूल, ख़ुदा जो जेको नुमाइंदो,
उहो बि उते इंसान ज़ात सां ॻाल्हाए थो, ख़ुदा जी नुमाइंदगी करे थो ऐं उन माण्हू खे उहे सुठियूं साफ़ ऐं चिटियूं ॻाल्हियूं करणु खपनि ऐं उन माण्हू खे तमामु भलो माण्हू थियणु खपे। जीअं उहो सॼी ज़िंदगी में माण्हुनि जो मिसाल ॾियनि त ॾिसो फलाणो माण्हू केॾो भलो आहे, ॻाल्हियूं बि ॾाढियूं सुठियूं करे थो, माण्हू बि ॾाढो भलो आहे। पर जेकॾहिं उहो माण्हू ॻाल्हियूं ॾाढियूं भलियूं करे थो ऐं जेकॾहिं अमल उनजे उबतड़ करे थो त उहे ॻाल्हियूं ख़ुदि शर्मिंदियूं थी वेंदियूं आहिनि। उन्हनि ॻाल्हियुनि जा कंध भॼी पवंदा हलिया ऐं उन्हनि ॻाल्हियुनि ते माण्हू अमल कोन कंदा, छो त ख़ुदा चवे थो त आउं जेके पंहिंजे नबी खे ॻाल्हियूं ॿुधायां थो उनजे लाइ जेका आउं वही लाहियां थो हू उन ते अमल करे थो, पहिरीं उन ते अमल करे थो, उन खां पोइ तव्हांखे दावत ॾिए थो। पोइ उहा साॻी शइ अॼु बि मौजूदु आहे। लतीफ़ साईं ॿुधायो त टिकाणा ऐं टोल पिया आहिनि पट में। जेकॾहिं असीं इन ॻाल्हियुनि ते अमल नथा करियूं त उनजो नतीजो या उनजो नुक़सानु या फ़ाइदो ख़ुदा खे कोन थींदो, छो त ख़ुदा फ़ाइदे ऐं नुक़सान खां वॾो आहे। इहे फ़ाइदा ऐं नुक़सान जेकॾहिं आहिनि त असांजे लाइ आहिनि, माण्हू जे लाइ आहिनि। हाणे माज़ी जी अॾे अॾे ओॾ छॾे विया भेणियूं, अलाए केतिरा शहर तबाह थी विया हलिया, केतिरियूं दुनियाऊं तबाह थी वियूं हलियूं, केतिरा थोक तबाह थी विया हलिया, महलातूं ड्रही पट थी वियूं हुयूं, उनजा ठिकराठा ईअं तव्हांखे जिते किथे तव्हांखे मिलनि था ऐं उहे अॾे अॾे ओॾ छॾे विया भेणियूं, सभु माण्हू छॾे विया हलिया। हीअ सभु कुझु हिते खणी छा थो वञे, छा छॾे माण्हू छा थो, माण्हू जेको औलाद छॾे थो, उहो जेको नसुलु छॾे थो, उन्हनि नसुलनि जे लाइ का अहिड़ी सुठी शइ छॾे अचिजे जेका माण्हू जेका ख़तमु न थिए। उहे सुठा क़दुरु छॾे अचिजनि, सुठा क़ाइदा क़ानून छॾे अचिजनि, सुठियूं रस्मूं ऐं रीतूं छॾे अचिजनि जेके सदाबहार हुजनि, जेके ख़ुशबूदार हुजनि ऐं माण्हू उन्हनि शयुनि खे छॾे त माण्हू खे तकलीफ़ थिए माण्हू खे। पर अहिड़ियूं शयूं जेकॾहिं माण्हू अॻिते खणंदो हलियो आयो, जिन अॻे बि माण्हुनि जा डर कढी छॾिया ऐं अॼु बि माण्हुनि खे उहे तबाह करे छॾींदियूं, त पोइ इहो जेको सफ़रु आहे इंसान ज़ात जो अञा ॾुखियो थी वेंदो हलियो। ख़ुदा फरमाए थो पंहिंजे कलाम पाक में त ख़ुदा जे कानूननि खे छॾे तव्हां जिन जे पुठियां हलो था उहे उनखां सवाइ ॿियो छा आहिनि, बसि कुझु नाला आहिनि जेके तव्हां ऐं तव्हांजे अबनि ॾाॾनि रखी छॾिया आहिनि ऐं जिन जे बारे में अलाह का बि सनद न लाथी आहे ऐं उनजो फ़रमान आहे। ख़ुदा पंहिंजे कलाम पाक में पंहिंजे फ़रमान खे ईअं थो पेश करे त ऐं उनजो फ़रमान आहे त इताअत रुॻो संदसि करियो, संदसि कानूननि ऐं हुकुम ते हलो, इहो ई सचो दीन आहे, ज़िंदगी जो सिधो ऐं साफ़ रस्तो। लतीफ़ साईं फरमायो, सुणी साणे ॻाल्हिड़ी, सुणी साणे ॻाल्हिड़ी लही विया लोह, अंदर जा अंदोह लथा ॾुख सुख थिया। माना ही जॾहिं माण्हू का बि सुठी ॻाल्हि ॿुधे थो साणे जी, उहो साणे जेको तव्हांजो तसवर आहे, उहो साणे जेको तव्हांजे लतीफ़ जो तसवर आहे, उहो साणे हिते ई ठहंदो। जेकॾहिं फ़र्ज़ु करे होॾां ठहंदो, सुभाणे ठहंदो त उहो बि हिन ई तव्हांखे हिन धरती ते ठाहिणो आहे। लाज़मी आहे त जेका दुनिया हली वई उहा असांजे अबनि ॾाॾनि जी दुनिया हुई, असीं चवंदा आहियूं त कल्ह की दुनिया ॾाढी सुठी हुई। ऐं हीअ जेका अॼु असांजी दुनिया आहे, इन हिकिड़ी दुनिया में बि माण्हू तक़रीबन 3 नस्ल त गॾु रहनि था। ॾाॾो बि असां सां गॾु रहे थो, अबो बि असां सां गॾु रहे थो, पुट बि असां सां गॾु रहनि था, पोटा बि असां सां गॾु रहनि था। हिकिड़ो माण्हू घटि में घटि 5 नस्लनि सां गॾु रहे थो। ऐं पंहिंजे अबे सां बि रहेसि, पंहिंजे ॾाॾे सां बि रहेसि, 2 नस्लनि सां रहेसि। ऐं अॼु आउं पंहिंजे पुट सां पुटनि सां बि रहां थो, औलाद सां बि रहां थो, उन्हनि जे पंहिंजे पुटनि ॾोटनि सां बि रहां थो। माना तक़रीबन हींअर ई आउं 5 नस्लनि सां गॾु रहां थो। इहे 5 नस्लनि जा तजुर्बा हर कंहिं माण्हू वटि आहिनि। रुॻो कॾहिं माण्हू उन ते गौर फ़िक्र कोन कयो आहे त जेकॾहिं उन्हनि नस्लनि में उहो जेको विचों जेको नस्ल आहे, जेको ॿिन्ही सां गॾु हलियो आहे, उहो जेकॾहिं सुठो थी पवे, सगारो थी पवे त 5 नस्ल एट अ टाइम सुठा थी सघनि था। ऐं जेको ख़ुदा जो जेको कलाम आहे, जेका लतीफ़ ॻाल्हि कई त कहिड़ो साणे, सुणी साणे, हीउ जेको ख़ुदा असांखे ॿुधाए थो त अहिड़ो साणे जोड़ियो, अहिड़ी सोसाइटी जोड़ियो, अहिड़ी जन्नत जोड़ियो, सुणी साणे ॻाल्हिड़ी लही विया लोह। माना असीं हींअर क़ैद थी वियासीं, इंसान ज़ात सॼी क़ैद थी वई हली। हीअ असांजी तहज़ीब, असांजी तमंदन जेका आहे उहा क़ैद थी वई। हीअ जेको महलात जेको ठहियो आहे, जेको तहज़ीब जो जेको महलात जेको ठहियो आहे, इन में न रुॻो ख़ुदा जो पोरियो कतबु आयो आहे, हीअ सिज चंड तारा उन में जेको आहे सो उन्हनि जो पोरियो शामिलु आहे, पर ख़ुदि इंसान जी जेका तमामु नंढड़े में नंढड़ी जेका उमिरि आहे, जेका आख़िरी जेका तख़लीक़ आहे, हाणे उन जा बि तमामु वॾा पोरिया आहिनि।
हाणे उहे जेके इंसान ज़ात जी जेका तहज़ीब ऐं तमंदन जी जेका ही महलात आहे उनखे जेकॾहिं असीं बचाइण था चाहियूं त पोइ उहो साणे जुड़ी पवंदो। जीअं साणे जी लतीफ़ सां ॻाल्हि कई त सुणी साणे ॻाल्हिड़ी लही विया लोह। पोइ इहे जेके क़ैद आहिनि, इहे जेके बंद आहिनि, इहे जेके परेशानियूं आहिनि, इहे जेके मायूसियूं आहिनि, हीउ जेको क़ैदुल माउ आहे, हीउ जेको माण्हू लोले जे लूण में झलियो पियो आहे, माण्हू पंहिंजो घर कोन थो ठाहे सघे, माण्हू खे का बि सुख ऐं सलामती माण्हू खे कोन्हे, त इहो माण्हू जे लाइ ईअं सम्झो त को मसइलो कोन रहंदो जेको हींअर मसइलो थी वियो हलो। अॼु बि उनजे क़ाइदे ऐं कानून ऐं आइन ऐं मंशूर ते जेकॾहिं असीं हली पियासीं ऐं ज़िंदगी जो सफ़र असां करणु शुरू कयो त हीअ जेका भॼंदड़ ऐं भुरंदड़ जेका सोसाइटी आहे उहा बची पवंदी ऐं असीं उनखे बचाए वठंदासीं। ऐं असीं उहा जेका लतीफ़ सोसाइटी आहे, जेका लतीफ़ बि चाहे थो, जेका ख़ुदा बि चाहे थो ऐं जेका असीं बि चाहियूं था, ऐं असीं उनखे अॾे विझंदासीं। पर उन जे लाइ छा थियणो आहे, उन लाइ छा करिणो आहे। ऐं हीउ जेको असीं इल्मु पढ़ूं था उन में के ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि, उनजो मक़सदु न आहे त असां खे कंहिं माण्हू ते कावड़ आहे या किन माण्हुनि खां असांखे नफ़रत आहे। ऐं उहे ख़ुदि माण्हू पंहिंजो पाण खां पुछनि त उहे माण्हू छा था कनि, उहे माण्हू छा आहिनि। असीं चाहियूं था त इहे ॻाल्हियूं जेके ख़ुदा जे हवाले सां तव्हां ॿुधी वठो ऐं उनखां पोइ लतीफ़ साईं जेके तव्हांजे लाइ क़दुर ऐं मयार जोड़िया आहिनि उन क़दुरनि ऐं मयारनि खे बि तव्हां परखे वठो ऐं उन्हनि ते तव्हीं पंहिंजी ज़िंदगी जेका आहे सा तव्हां तइमीर करे विझो। बादशाही न पाड़िया सरतियूं सुईअ सां, हीउ केॾे वॾे माण्हू जो किरदारु लतीफ़, हीउ तव्हांखे असांखे थियणो आहे। बादशाही न पाड़िया सरतियूं सुईअ सां, ढके उघाड़नि खे कीन ढकियाई पाण, ॿीहर ॼापी ॼाण इबर जे ओसाफ़ खे। हाणे इन इबर जे ओसाफ़ खे, सुई जे वसफ़नि खे सम्झण जे लाइ लतीफ़ चवे थो तव्हांखे ज़िंदगियूं खपनि। ऐं इन इबर जे ओसाफ़ खे सम्झण जे लाइ त असां हीउ सिलसिलो शुरू कयो आहे। वरी सुभाणे मिलंदासीं, फ़िलहालु मोकिलायूं था। अला भाई।